जा तोर में एक साईं के वेझो कर बस सही है। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफना व अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा व अला आलिहि तुक़ा वन नुक़ा व अस्हाबिही उलुल करम वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना व कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार फ़अन्क़ज़कुम मिन्हा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आवाज़ बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। जेही जाते ही जेही जाते ही
आत बानी बारो चल जी हुजत हो त पुनलसी मुँह कमीणी के ही हू जापा इन पैर में अल्लाह तह जुती ना जेही असुली आरी जाम जे पले जा पे हाणे विसारे वेही तन के चिनखे आंकी अबिहा चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, स्टेज ते वेठल उलमाए किराम ऐं मूं मिस्कीन जे साम्हूं मुझे मदीने वारे मीर जा आशिक़ो गुलामो, अंदाज़ो त तव्हां यकीनन लगाए विया हूंदो त मुंहिंजे तबीयत जो साथ ऐं हाल केतिरो आहे, मगर वाइदो थियल हुयो, उन वाइदे खे निभाइण जे लाइ ज़रूर अचणो पियो ऐं अची वियासीं। यकीनन तव्हांखे उम्मीदूं काफ़ी आहिनि, पर अल्लाह ताला जेतिरी तौफ़ीक़ ॾींदो, जेतिरी हिम्मत ॾींदो, फ़क़ति ओतिरो ई ॻाल्हाए सघां थो। इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो त पंहिंजे महबूब जे मोहब्बत जूं ॿ चार ॻाल्हियूं असां खां बि अल्लाह चवराए महबूब जे ग़ुलामनि में इंशाअल्लाह असां बि नालो लिखाए वठंदासीं। सच इहो आहे, हक़ीक़त इहा आहे, आजिज़ मुकम्मिल तमाम पंहिंजे दोस्तनि जो ख़िताब लफ़्ज़ बाय लफ़्ज़ ॿुधो पे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला उन्हनि खे सलामत रखे। ॾाढो मोहब्बत वारो, ॾाढो जोश वारो, ॾाढो जज़्बे वारो ख़िताब फरमायो। दिलि त मुंहिंजी बि चवे थी त जेकॾहिं मां बि जोहर ॾेखारियां, पर कॾहिं कॾहिं इंसान चाहींदे बि पंहिंजे वस में न हूंदो आहे। इन करे जोहरनि जो निज़ारो त अॼु कोन हूंदो, पर कुझु ॻाल्हियूं आका जी शान में ज़रूर कंदुसि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मुंहिंजे महबूब जे मीलाद खे मल्हाइण वारो ऐं मुंहिंजे आका करीम जे मीलाद जे महफ़िल में अचण वारो, हिकिड़ो यकीन ज़रूर पंहिंजे दिलि में रखो, हिकिड़ो इरादो पंहिंजे दिलि में ज़रूर कयो त असां में काई ताक़त नाहे जो महबूब मुस्तफ़ा जो इन नियत सां शान ॻायूं त असां शान ॻाईंदासीं त महबूब जो शान बुलंद थींदो। हरगिज़ न मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो शान मुंहिंजे अल्लाह जी ज़ात बुलंदो बाला करे छॾियो आहे। मुंहिंजे आका करीम जो शान तव्हां असांजे ॻाइण जो मोहताज नाहे, तव्हां असांजे तक़रीर जो मोहताज नाहे, तव्हां असां महबूब करीम जे शान ॻाइण जा मोहताज आहियूं। जॾहिं तव्हां ऐं असां पंहिंजे आका करीम जो शान ॻाईंदा आहियूं त पंहिंजो नालो महबूब जे ग़ुलामनि जी लिस्ट में मुंहिंजा दोस्त लिखाए छॾींदा। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे जॾहिं नमरूद आड़ाह जे अंदरि उछलायो, हज़ारे माण्हू उन बाहि खे ॿारे रहिया हुआ। हिकिड़ो पखी हुयो जेको चोप में पाणी खणी उन बाहि खे विसाइण जी कोशिश पियो करे। जॾहिं उन पखीअ खां दरियाफ़्त कयो वियो त ऐं पखी, तूं पंहिंजे वज़न ॾे निहार, तूं पंहिंजे ताक़त ॾे निहार, तूं पंहिंजे हैसियत ॾे निहार ऐं हेठों ॿारींदड़नि जे उन बाहि जे ताक़त ॾे निहार। छा तुंहिंजो इहो हिकिड़ो चोंब जो कतरो इन निमरूद जे
आड़ाह के विसाए सके थो ॾाढो उन पखीअ पंहिंजे ज़ुबान में आशिकनि जे आॾो सुहिणो दलील पेश कयो त ओ मां पखीअ खे आड़ाह खे ठारण खां रोक तव्हां सच था चओ त हिन आड़ाह खे ठारण जी त मूं में ताक़त नाहे पर महबूब जे ग़ुलामनि में नाले लिखाइण जी त मूं में ताक़त आहे। यकीनन हिन आड़ाह खे आउं ठारे त नथो सघां पर जॾहिं अल्लाह जा फरिश्ता सुहिणे इब्राहिम जे आड़ाह खे ॿारींदड़नि जा नाला लिखंदा त अल्लाह जा फरिश्ता ठारींदड़नि जो नालो बि त लिखंदा। उन्हनि में हिकिड़ो नालो मां पखीअ जो बि त हूंदो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो। अल्लाह ताला रुॻी नबीअ जे ग़ुलामनि मां मुंहिंजो नालो लिखंदो। मां इन में राज़ी आहियां त ख़ुदा मुंहिंजो नबीअ जे ग़ुलामनि में नालो लिखी छॾे। त अज़ीज़ दोस्तो तव्हां सां फर्श सजायो आहे मुझे खुदा त महबूब अला अर्श सजायो आहे। तव्हां असां पंहिंजे घर जो ओताक जो टुकड़ो किलोमीटर में सजायो आहे मुझे करीम रब पंहिंजे महबूब जे लाइ काइनात जो ज़रो ज़रो सजायो आहे। तव्हां असां महबूब जे अचण जे ख़ुशीअ में असांजो दोस्त मियां मोहम्मद रमज़ान जेको नौजवान आहे ये नाला वठूं था उन ॿुधायो पे त 3 ॾींहं असां हिन जलसे खे सजाइण जी तमामु ॻोठ वारनि मुंतज़मीन कोशिश कई आहे। दोस्त तव्हां असां सिर्फ़ 3 ॾींहं या 8 ॾींहं या 10 ॾींहं सजायो आहे। दोस्तो इंतज़ार कयो आहे इंतज़ाम कयो आहे। अज त मां तोखे ॾसियां त मुंहिंजे करीम रब पंहिंजे महबूब जे लाइ कॾहिं खां इंतज़ामात करणु फरमाया छो त तो असां पंहिंजे हाल आहर कयो आहे कमज़ोर थी करे कमज़ोरीअ खे आॾो रखी करे कयो आहे। मुंहिंजे करीम रब ख़ालिक़ काइनात पंहिंजे ताक़त जे बुनियाद ते पंहिंजे महबूब जे लाइ इस्तक़बाल फरमाया आहिनि। अज़ीज़ाने मन बेशक आवाज़ जो साथ नाहे वॾी ॻाल्हि नाहे दिल ऐं दिमाग़ जो साथ आहे इहा वॾी ॻाल्हि आहे। मां बि पंहिंजो ग़ुलामनि में नालो लिखाइण जे लाइ तुंहिंजे आॾो अर्ज़ु कंदो हलंदुमि अल्लाह जे क़ुरान करीम जूं आयतूं पढ़ंदो हलंदुमि तोखे रसींदो हलंदुमि त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे पैदा थियण सां ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। छाजे करे अता फरमाई छो अल्लाह जे ज़ात बाबरकात सुहिणे ईसा अलैहिस्सलाम खे बचपन में ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए पंहिंजे जीजल अमड़ जे मथां तुहमत लाहण जी तौफ़ीक़ अल्लाह अता फरमाई। अल्लाह ताला पंहिंजे कुदरतुनि खे पंहिंजे हिकमतुनि खे यकीनन पाण थो ॼाणे लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं तारीख़ जे मथां निगाह रखंदासीं त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तो असांजे आॾो ॻाल्हि क्लियर थींदी त मुंहिंजो अल्लाह पंहिंजे प्यारे नबी महबूब इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे जेकी कुछ कराइण पियो चाहे उन जा दलील उन जा सबूत मुंहिंजो अल्लाह अॻु में ई काइनात खे ॿुधाए रहियो आहे इन जे लाइ त जॾहिं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो दुनिया में ज़ुहूर थिए मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा जेकी कुछ करे दुनिया वारा सवाल ज़रूर कंदा मुंहिंजे मुस्तफ़ा जा ग़ुलाम ॿुधाईंदा ज़रा पोइते हलो त मुंहिंजे अल्लाह इहो सभु इंतज़ाम पंहिंजे महबूब जे लाइ अॻुवाट ई करे छॾियो आहे। अल्लाह ताला जे ज़ात खे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात खे पैदा थियण शर्त पेशानी सजदे में रखी करे उम्मत जे लाइ दुआऊं करण जो अख्तियार ॾियणो हुयो
काइनात खे ॾेखारणो हुयो, दुनिया खां चवराइणो हुयो त ॼमण सां कीअं थो नंढड़ो ॿार ॻाल्हाए सघे। अल्लाह ताला अॻुवाट उन नबीअ जो इंतखाब फरमायो जंहिं सुहिणे नबीअ ॼमण सां न रुॻी इहो ॿुधायो त इन्नी अब्दुल्लाह, मां अल्लाह जो बानो आहियां। रुॻी एतिरो न ॿुधायो पर एतिरो बि ॿुधायो आतानियल किताब वजअलनी नबिया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सुणे ईसा अलैहिस्सलाम खे अमड़ जे मथां लॻल तुहमत हिकिड़ो बहानो बणायो आहे। पंहिंजी कुदरत जे निज़ाम खे दुनिया जे आॾो मुंहिंजे बेनियाज़ रब वाज़े करे ॿुधायो आहे त मुंहिंजो ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे बचपन में पिंजोड़नि में ॻाल्हाए ॿुधाए रहियो आहे दुनिया खे त मुंहिंजे अमड़ खे ॾोही सम्झण वारो मुंहिंजी अम्मा ॾोही नाहे। मां तव्हांजे आॾो छोकिरे जे सूरत में न पर अल्लाह जे नबीअ जे सूरत में, किताब आणींदड़ जे सूरत में तव्हां ॾे अल्लाह जे तरफ़ खां नबी बणिजी आयो हां। तव्हां त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे लाइ जेके अॻिते हली करे चवंदा त हबीब 40 सालनि खां बाद में ऐलान नबूवत फरमायो आहे, उन्हनि खे ख़बर पवे जंहिं नबीअ ॼमण सां नबी हुजण जो ऐलान कयो, किताब आणींदड़ जो ऐलान कयो, उन नबीअ खां मां अल्लाह पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे उम्मती थियण जो भी ऐलान कराए छॾियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे कुदरत ऐं हिकमत खां काई ॻाल्हि खाली न आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त हीअ ॻाल्हि सॼी निस्बत जी आहे, हीअ ॻाल्हि सॼी दिल जे तालुक जी आहे, हीअ ॻाल्हि सॼी ख़ुदा ऐं ख़ुदा जे महबूब सां मुहबत जी आहे। यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त, ॻोठ मोहम्मद रमज़ान चने जे अंदरि हे नौजवाननि जेके मुंतज़मीन आहिनि जलसे जा, मोहम्मद साईं सालिह चन्ना साहब, मोहम्मद रमज़ान साहब चन्ना, मोहम्मद ईसा चन्ना साहब, हाजी इस्माइल चन्ना साहब, हाजी मोहम्मद रमज़ान चन्ना साहब, हाजी मोहम्मद खान चन्ना साहब, हाजी दाद मोहम्मद चन्ना, गुलाम कादिर चन्ना, आकाश अहमद चन्ना, गुलशेर चन्ना ऐं चन्ना बिरादरी वारो। दोस्तो ही तव्हां जो कमाल न आहे, हे मुंहिंजे ख़ुदा जो कमाल आहे जंहिं तव्हां खां ही कमु वरितो। यादि रखिजां हे रुॻे तुंहिंजे निस्बत जो कमाल न आहे, बा अल्लाह जे सोणे क़ुरान करीम जे आयत सां तोखे खोले ॿुधायां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं इंसान जी निस्बत नबीअ सां तॾहिं थींदी आहे जॾहिं नबीअ जी निस्बत उनखे नसीब थींदी आहे। मां पहिरीं अल्लाह जे प्यारे नबी हज़रत सुलेमान जो ज़िक्र तोखे क़ुरान करीम मां ॿुधायां। क़ालत नमलतु या अय्युहन नमुल दुखुलू मसाकिनकुम ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूदुहु व हुम ला यशऊरून। अल्लाह जो प्यारो नबी, मुमकिन आहे थोड़ो गरम थियण खां आवाज़ खुली वञे। अल्लाह जो प्यारो नबी सुलेमान अलैहिस्सलाम, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं तख़्त ते सवार थी कंहिं इलाइक़े जे तरफ़ हली रहियो आहे, केतिराई मैल सुलेमान अलैहिस्सलाम जो तख़्त अञा पोइते आहे। अॻियां कीलियूं, छा कीलियूं, कील जो वज़न छा आहे, कीलियूं पंहिंजे ॿिरनि मां निकिरी करे वञनि पयूं। उन्हनि कीलिन जी जेका राणी आहे, सरदार आहे, उहा पंहिंजे कीलिन खे थी चवे जल्दी जल्दी पंहिंजे ॿिरनि में वापसि वञो। सुलेमान अलैहिस्सलाम जो काफ़िलो अची रहियो आहे, मतां उन जे काफ़िले में जेकी इंसान, जानवर, जिन जेतिरियूं शयूं शामिल आहिनि, मतां उन्हनि जे पेरनि जे हेठां अची करे तव्हां लताड़जी वञो ऐं तव्हांजो वजूद ख़तरे में पइजी वञे।
कील सुने सुलेमान अलैहिस्सलाम के मैलन ता ईंदे ॾिसंदो महसूस कयो आहे छा कील जो वज़न छा मैलन जो फ़ासिलो हेॾा कील पंहिंजे कीलनि खे ॾिसे रही आहे होॾां सोणो सुलेमान फतबस्सम ضاحكا من قولها सोणो सुलेमान अलैहिस्सलाम उन कील जे ॻाल्हि खे ॿुधी खिली ख़ुशि थी रहियो आहे नबीअ जे लाइ इहा ॻाल्हि वॾी नाहे त सुहिणे नबीअ कील खे ॾिसी खिली ख़ुशि थियो आहे ॻाल्हि अंबिया जी नाहे ॻाल्हि उन कील जे निस्बत जी आहे नबीअ खे त अल्लाह अख़्तियारात ॾिना इल्म ता फरमायो उन जे लाइ ॻाल्हि वॾी नाहे ॻाल्हि हिकु कील जी आहे जेकॾहिं कील या माकोड़ीअ खे बि अल्लाह निस्बत नसीब कंदो आहे त उहा कील या माकोड़ी मैलनि खां परे पंहिंजे सुहिणे नबीअ खे ईंदो ॾिसंदी बि आहे ईंदो सुञाणंदी बि आहे महसूस बि कंदी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त जॾहिं कील जानवर जीत बि नबीअ सां निस्बत रखे त नबीअ जे आमद खे महसूस कंदो आहे उहो त सुहिणे सुलेमान जे निस्बत वारो आहे जेकॾहिं मदीने वारे मीर जे निस्बत जो ग़ुलाम ॻोठ हाजी महमूद रमज़ान चन्ना जे अंदरि मुंहिंजे मुस्तफ़ा जो मीलाद करे इहा उम्मीद करे त महबूब ग़ुलाम वटि पेरड़ो पाईंदो त देर नाहे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा महिरबानी करे त मर्ज़ीअ जो मालिक चओ सल्लल्लाहु माफ़ कजो नौ माण्हू मूंखे नाला जी ख़बर कान्हे ॻोठ हाजी अब्दुल्ला चंडो माफ़ कजो अदा अज़ीज़ाने मन दिल चवे थी शेर पढ़ा दिल चवे थी क़ुरान पढ़ा दिल त ॾाढो थी चवे पर दुआ कयो गले जो साथ रहे मुंहिंजो वस कोन्हे को ख़तीब वेठा आहिनि उन्हनि खे इन शइ जो ज़रूरु अंदाज़ो आहे त जॾहिं माण्हू ज़ोर ॾेई ॻाल्हाईंदो आहे त हाल कहिड़ो थींदो आहे अज़ीज़ दोस्तो भला ज़ोर नथो ॾियां बिना ज़ोर जे आस्ते आस्ते ॿ चारि ॻाल्हियूं कयां अज़ीज़ाने मन मुझे करीम रब जा बानड़ो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात सुने ईसा अलैहिस्सलाम जे सूरत में अल्लाह ताला जे ज़ात मुझे महबूब मुस्तफ़ा करीम जेला आमद जेला इंतजामात फरमाया मुझा दोस्त अजीज इब्राहिम अलैहिस्सलाम के जॾहिं आड़ाह में उछलायो वियो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात आड़ाह के हुक्म ॾिनो ख़बरदार थी जा मुझे इब्राहिम के वार के भी विंगो न कजा अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम जेला आड़ाह इब्न बरूद जेके सलामती वारो बनायो इब्राहिम अलैहिस्सलाम जा कदम बाहि जे अंदर पहुता अल्लाह बाहि के विसामण जो हुक्म कोन ॾिनो अल्लाह बाहि के विसायो कोन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जेका बाहि जे अंदर इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ सलामती वारो बाग बनाए सके थो वो मुझो अल्लाह उन बाहि के विसाए भी सके थो लेकिन मुझे अल्लाह उन बाहि के कोन विसायो छाजे करे कोन विसायो मुझे अल्लाह जे कुदरत में इहो तय थियलो हो त दुनिया ॾिसे दुनिया जी तारीख़ पढ़े इब्राहिम मुझो खलीला आड़ाह में अंदर कदम भी रखंदो आ मगर मां अल्लाह बाहि के विसाईंदो न आहियां फ़क़त सलामती वारी बनाईंदो हां पर जॾहिं मुझो महबूब मदीने जो ताजदार मक्के जे सरज़मीन ते कदम रखंदो आ त रब 1000 साल खां बरंदड़ वो आतिश खुदा जेको ईरान में आ उते विसाए छॾींदो आ अल्लाह जो नबी इब्राहिम खलीलुल्लाह आड़ाह में कदम भी रखे अल्लाह जे हुक्म सां बाहि सलामती वारी थींदी आ मगर विसामी कान वेंदी आ पर जॾहिं मुंहिंजो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक जे सरज़मीन ते रुकी कदम रखंदो आ अल्लाह ईरान जे अंदर 1000 साल बरंदड़ उहो बाहि जे पूजारनि जो वॾो आतिश खुदा वॾो बाहि
जा शोला मुझो रब विसाए कायनात के बुधाइंदो ओ कायनात वारो मुझे महबूब जे आमद सा हज़ारे सालन जो पायूं मां अल्लाह इन करे तो विसाया त मुझे मुस्तफा जे आमद जी खुशी करवारण के खबर पवे त जेको मुझे मुस्तफा जे आमद जी खुशी कदो मां अल्लाह उन जे मथा पाए के हराम करे छदी दुसे मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो मुझे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा परवानो मुझो खुदा त महबूब सा प्यार करे रहियो आ पर कदे सोचो थई त मुझो मुस्तफा तो सा केतरो प्यार करे रहियो अजीजा ने मन तो असा कहिड़ो प्यार कयो आ तो असा त कुछ भी कोन कयो आ तो असा तुरगी नालो लिखरायो आ मुझो करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात मुझा दोस्त अजीज पंहिंजे गुलामन सां प्यार कंदो आ केतिरो प्यार कंदो आ हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि तोखे ॿुधाईंदो हलां छो त मुझो करीम आका रुगी मुस्लमाननि जे लाइ रहमत बणिजी न आयो मुझो मदीने जो ताजदार रहमतल लिल आलमीन बणिजी आयो आलमीन जे लाइ रहमत बणिजी आयो उन मदीने जे ताजदार जे दरबार में हिकिड़ो गरीब मिस्कीन उम्मती ईंदो आहे अर्ज़ कंदो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ानुल मुबारक जो मुंहिंजा महबूब फर्ज़ी रोज़ो रखियुमि मुंहिंजा आका करीम उहो रोज़ो मूंखां टुटी पियो ओ मुझा महबूब हाने मां छा कया ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात फरमायो इन रोज़े जी कज़ा तू 60 रोज़ा ॿिया रख ओ मुझा महबूब मूं में हिम्मत ही कान्हे का मुझे आका करीम फरमायो भला 60 मिस्कीनन खे खाराए या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 60 मिस्कीनन खाराइण जी भी ताकत कान्हे मुझे मदीने जे ताजदार फरमायो चङो वेह इते एतिरे में जॾहिं मदीने वारे मीर जे हुजूर में मुंहिंजा दोस्त अजीज तोहफ़े जी खची आई आहे मुझे आका फरमायो अचे हीअ खणी वञी मदीने जे ग़रीबन खे विरहाए ॾे अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखां वधीक ॿियो कोई ग़रीब कोन्हे मुझे मदीने जे मीर फरमायो चगो वञी तू खा बचन खे खारा अल्लाह तुझे रोज़े जी कज़ा क़बूल करे छॾींदो एॾो उम्मत सां प्यार होॾां अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा हथड़न में लिफूं पइजी वयूं आहिनि शेर खुदा अलीउल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम जे ॿुधायो पंहिंजे मिठड़ी कुंवार खे त हुजूर जे दरबार में अॼु काफ़ी गुलाम आया हन काफ़ी गुलाम तोहफ़े में हुजूर खे मिलिया हन हिकिड़े गुलाम जे लाइ अर्ज़ कयो त महबूब इनायत फरमाइनि हिन चकी पीहण में असांखे तकलीफ़ थी रही आहे अम्मा बतूल साइण मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुजूर में